आखिर नाकाम थी छो मोटियो एफ आहे तव्हांजे जवानीअ ते त हिकु हमरा तव्हां खां भॼी निकितो आहे पक तव्हां जल्दबाज़ी कई आहे ऐं लाल खान खे भॼण जो मौक़ो ॾिनो आहे अदा असां त सम्झो मुड़ुस थी मुंहुं ॾींदो पर हू त फाड़ियो निकितो असां भॼण में देरि ई न कई अरे सब तव्हां वांगुरु बेवकूफ़ न आहिनि जो पादर ॾिसी बि पोइ बि बीठा हुजनि उहे तव्हां आहियो जो पादर बि खाईंदो ऐं पोइते बि न हटंदो ॻाल्हि इहा न आहे अदा पर असुल में हिन मूसा जी जल्दबाज़ी जे करे इहो लाल खान असांजे हथनि मां निकिरी वियो अरे तव्हां हूअं बि हर ॻाल्हि में तकड़ कंदा आहियो ऐं तव्हांजे तकड़ जे करे इहो कमु थियो आहे अदा नाराज़ छो थो थी अञा ॻाल्हि वई कान्हे अॼु न त सुभाणे इहो लाल खान पाणे हथ अची वेंदो मुराद या ॿाराणी न कर लाल खान वारा ताक़त रखनि था मामूली माण्हू न आहिनि ॾींहर जे करे भुल में बि तव्हां आकिल खान वटि वियो न त ॿधी तव्हांखे पाण वटि क़ैद करे छॾींदो तुंहिंजी दुआ खपे अदा मुड़ुस थी मुंहुं ॾींदासीं छेड़ो कबो जेकर मरी पियासीं न त ख़ैर आहे बाक़ी असां को मुअल ॿार जे मथां नाहियूं जावा जो इहो आकिल खान ॿथी खणी वेंदो हा साईं जेकॾहिं हू होशियार थी विया त पोइ असां बि पूरे बंदोबस्त सां वेंदासीं ईअं कोन वेंदासीं हाणे तव्हां तकड़ न कयो ऐं सबुर कयो ॿ टे जेकॾहिं असांखे लाल खान खे खणणो आहे त ॻोठ खां ॿाहिरि ईंदे वेंदे ताड़ कयोसि ॻोठ जे ॿाहिरां किथे बि रुख हुजेव न त खंभे हेॾे खणी अचिजोसि बाक़ी ॻोठ में हू चइनी तरफ़नि खां माण्हू बीहारे छॾींदा मंसूर अस्सलाम वालेकुम दोस्तों कीअं आहियो उमेद आहे त ठीकु हूंदो आऊं आहियां ज़मीर ख़्वावर फिरामगुर रेसबदार ख़ान ख़्वावर ज़िलो तालको घोटकी सोभ सीरियल ॾाढनि जो ॾे हिकु बहितरीनु ड्रामो हो जंहिंमें ज़बरदस्त एक्टिंग कई वई ऐं हिन ड्रामे जा डायरेक्टर हुआ साईं शिराज शाह जिलानी जंहिं पंहिंजा परावा खां पोइ ऐं सोभ सीरियल ॾाढनि जो ॾे पेश कयो पर ॾुखिनी ॻाल्हि जो आहे जो हिन ड्रामे खे अध में बंदि कयो वियो ऐं घणे वक़्त ताईं न हली सघियो ऐं असांजे पारां साईं शिराज शाह जिलानी खे लख लख मुबारकूं हुजनि जंहिं ही ज़बरदस्त ड्रामो पेश कयो आहे ऐं सिंध में बेहद मक़बूल वियो आहे ऐं राइटर नूर ज़नूर बि तमामु ज़बरदस्त हिन में ड्रामे में महिनत कई जंहिं पथर दुनिया जहिड़ा ड्रामा लिखिया ऐं पंहिंजा परावा खां पोइ सुपरहिट ड्रामो ॾाढनि जो ॾे लिखियो जंहिंजी महिनत सां हिन ड्रामे खे 4 चंड लॻा ऐं DOP आरिफ अली चन्ना बि हिन ड्रामे में घणी महिनत कई आहे जंहिं दर्दनि जो दरिया पंहिंजा परावा खां पोइ सोभ सीरियल ॾाढनि जो ॾे में तमामु ज़बरदस्त महिनत कई आहे ऐं तमामु ज़बरदस्त कमु कयो आहे जंहिंजी महिनत सां हिन ड्रामे खे 4 चंड लॻा ऐं राइटर नूर ज़नूर जी बि ॻाल्हि करे वियासीं ऐं रहियल आहे साईं एडिटर ज़ीशानी जोखियो जंहिं पथर दुनिया खां पोइ पंहिंजा परावा ड्रामो एडिटिंग कयो उन्हनि जी महिनत सां हीउ ड्रामो तमामु ज़बरदस्त वियो आहे ज़ीशानी जोखियो साहिब खे बि लख लख मुबारकूं हुजनि जंहिंजी एडिटिंग में ॾाढनि जो ॾे तमामु ज़बरदस्त वियो आहे सो ज़ीशानी साहिब खे बि ज़ीशानी जोखियो साहिब खे बि लख लख मुबारकूं हुजनि जंहिंजी महिनत सां हीउ ड्रामो सुपर